अल्लाह साईं जे पुटनि खे, साईं जे भाउरनि खे, साईं जे भाइटनि खे ऐं असां ॾाॾनि खे ऐं साईं जे हिननि चाचनि खे अहिड़ी तौफ़ीक़ अता फरमाए कि असीं जीलानी जमात खे हिकिड़े प्लेटफॉर्म ते आणियूं ऐं जीलानी जमात खे हिकिड़ी तस्वीर में दाना नंबर पढ़ूं ऐं जीलानी जमात खे टुटण खां बचायूं। मुरीदो इहो ॻाल्हि यादि रखो, असांजे मुरीदनि मंझि चंद माण्हू अहिड़े आहिनि जेके मुनाफ़िक़ आहिनि, जेके इहो नथा चाहिनि त पीर जेके हुजनि से पाण में हिकु हुजनि। पीरनि खे पाण में वेड़ाए रखो ऐं पंहिंजा मतिलब कंदा रहो। खुदा जे वास्ते अवांखे अपील थो करियां त तव्हां सभई जीलानी जा मुरीद हिकु थी असां पीरनि खे सच्चे हक़ जी ॻाल्हि चओ। हिन साईं नूर मोहम्मद शाह जे विसाल खां पोइ साईं वारनि जे खानदान में कुझु पाण में रंजिशूं आहिनि, चाचनि भाइटनि जे विच में। ऐं जमात खे अपील थो करियां त ख़ुदा रा आऊं तव्हां सां गॾु हलंदुसि, हली हुननि खे पाण में ठाहियो, हुननि खे पाण में भाउ करियो ऐं मुंहिंजी जे अव्हांखे पघर जी ज़रूरत पई हुई ऐं पंहिंजो रद्द ॾींदुसि ऐं जीलानी जमात लाइ इंशाअल्लाह ताला ऐं जेसिताईं मुंहिंजी सिसी में साह आहे ऐं जीलानी जमात लाइ पाण पतोड़ींदुसि, जीलानी जमात लाइ कोशिशि कंदुसि त जीलानी जमात खे दीन दुनिया जूं सभई खूबियूं हुननि जे दर ताईं अलाह साईं पहुचाए ॾे। ऐं मूंखे यकीन आहे त अवांजी बि इहा ई ख़्वाहिश हूंदी त असां पीर जेकॾहिं हिकु हूंदासीं त अवांजी लाइ बि ख़ुशी जो बास आहे। ऐं आऊं दुआ थो करियां पंहिंजे अलाह खां या अलाह साईं पीर हुसैन शाह जो जेके असीं औलाद आहियूं उन्हनि खे पाण में मोहबत, उन्हनि खे पाण में ॿधी, उन्हनि खे पाण में एको अता कर। ऐं अलाह साईं हिन ॿिए खे सुञाणण जी तौफ़ीक़ अता फरमा। या अलाह साईं जेके सच ॻाल्हाइनि था, सचा आहिनि, या अलाह उन्हनि जी मदद फरमा। या अलाह असांजे मुरीदनि खे निधड़जन माण्हुनि खां बचा। या अलाह साईं जेके सियासी माण्हू असांजे मुरीदनि जे हक़ खाई रहिया, हक़ गज़ब करे रहिया, या असांजे मुरीदनि ते ज़ुल्म करे रहिया, या अलाह तूं उन्हनि खां असांजी जमात खे बचाए रख। असांजे पीरनि खे एतिरी तौफ़ीक़ मुंहिंजा रब ॾे जो पंहिंजे मुरीदनि जे नंगनि जी ऐं दंगनि जी हिफ़ाज़त करे सघनि ऐं उन्हनि जे औलाद जे बहितरी लाइ कुझु न कुझु करे हिन दुनिया मां वञूं। बाबा ज़िंदगी ते को पका कोन्हे, कुल्लु नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत, हर कंहिंखे मरणो आहे, मूंखे बि मरणो आहे, कहिड़ी ख़बर केरु कॾहिं थो मरे। पर इंशाअल्लाह अवी करोड़े जा मुस्लमान भाइरो ऐं ॿिया बि जेके जितां जितां आया आहियो, निधड़ खां न आहियो, अञा पीर ताज हुसैन शाह जीलानी वेठो आहे, अञा पीर मुश्ताक हुसैन शाह जीलानी गुल मंगल शाह जो वॾो फर्ज़ंद असांजो वेठो आहे, अञा पीर फजल अली शाह जा फर्ज़ंद वेठा आहिनि, पीर नूर मोहम्मद शाह जा फर्ज़ंद वेठा आहिनि। कंहिंखे इहा ताक़त न आहे जो असांजे मुरीद ने मेरी हक़ खणे। इंशाअल्लाह जेकॾहिं मेरी हक़ खणंदो त हक़ असीं कढी छॾींदासूं, जेकॾहिं असांजे मुरीद ते को आनवर खणंदो त असीं हुनजी बाहि वठी छॾींदासीं। ऐं मूंखे यकीन आहे ऐं आऊं चवां थो हीउ मुंहिंजो होश अली शाह मुंहिंजो पुटु आहे, वकालत पास आहे, LLB आहे। अलाह साईं दुआ कजो त अलाह साईं इहा मुंहिंजी जीलानी जमात खे बि संभाले, अवांजे हक़नि लाइ लड़ंदो इंशाअल्लाह। आऊं बि लड़ंदुसि, असांजो बच्चो अवांजे हक़नि लाइ लड़ंदो इंशाअल्लाह। ही सियासत किनी वञणी शइ आहे। ॾिसो न हिते उहे माण्हू अची विया आहिनि जेके पैसे जा पुॼारी आहिनि। असां न ज़मीर विकियो आहे, न ज़मीर विकिणंदासीं, न थर जे गैरतमंद माण्हू जे मुल्क जे माण्हू कॾहिं ज़मीर विकियो आहे, न कॾहिं विकिणंदा। तव्हांखे ख़बर आहे जॾहिं मूं छाछरे में तकरीर कई हुई तॾहिं मूं चयो त थर जी भूरियुनि भितियुनि में रहण वारा गैरतमंद आहिनि, ही ॾुख खाई त हक़ में हलण वारा आहिनि। मुझे यकीन है तव्हां थर जा माण्हू पाण में ॿधी रखो, इतिहाद रखो, एको रखो। इन कोट करूड़े खे अहिड़ो सेखारियो जीअं आऊं तव्हांखे हीअ सम्झां तारनि में चंड हुजे, ऐं ईअं अलाह करे जीलानी जमायत ईअं हुजे जीअं तारनि में चंड हुजे। तव्हांजी महिरबानी, हर को हथ ॾियण जी कोशिशि न करे ऐं दुआ कजो असीं